नाज़रीन उबाड़ो मां अपडेट शेयर कंदासीं। NCHT इदारनि जा उस्ताद ऐं सिंध बेसिक एजुकेशन जा उस्ताद हाणे पंहिंजे हक़ वठण लाइ खफ़न पाइण लाइ तयार थी विया। वज़ीर आला सिंध सैयद बहादुर शाह असांखे मुसलसल कूड़ा दिलासा ॾेई रहियो आहे। उस्तादनि पारां एहतजाज कयो वियो आहे। इन्ही हवाले सां ज़िले सदर FTA उस्ताद अब्दुल मजीद अब्बासी, उस्ताद करीम बख्श सूमरो, ज़िले सदर बेसिक उस्ताद सईद अहमद चाचड़, नायब सदर बेसिक उस्ताद मोहम्मद शाहबान चौहान ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कयो। ॾिसूं था उबाड़ो मां फज़ुल रहमान चांडियो जी ही रिपोर्ट। गॾु NCHD इदारे जा ऐं बेसिक एजुकेशन जा उस्ताद असां सां गॾु अचो त उन्हनि सां राब्तो कयूं था, उन्हनि जा छा मसाइल आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं उनजा कहिड़ा मसाइल आहिनि? असां साईं 2004 खां वठी कमु कयूं पिया, उस्ताद आहियूं NCHD ऐं बेक्स जा। असांखे 2021 में सिंध गवर्नमेंट वरितो, पर नाले मात्र वरितो, सिर्फ़ु असांखे 25,000 सैलरी ॾियनि पिया। असां 3 जून ते जेको आहे पूरी सिंध लेवल ते 5,000 उस्ताद कराची प्रेस क्लब गॾु थियासीं। असां सां सेक्रेटरी तालीम जेको आहे वाइदो कयो ऐं प्रेस रिलीज़ लेटर बि कढियईं त तव्हांजा मुतालबा जाइज़ आहिनि, असां तव्हांजा मुतालबा पूरा कंदासीं कुझु ॾींहंनि में। हाणे अञा ताईं उन ते अमल न थियो आहे। असां इन हवाले सां हाणे वरी 1 जुलाई ते पूरी सिंध लेवल ते ऐं उन सां गॾोगॾु असांजा उबाड़े जा टोटल उस्ताद जेके बि असां NCHD ऐं बेक्स जा आहियूं, असां सभु उस्ताद इंशाअल्लाह धरणे जे लाइ तयारु आहियूं 1 जुलाई ते प्रेस क्लब कराची। जेसि ताईं असांजा मुतालबात पूरा न थींदा असांजो उते धरणो एहतजाज जारी रहंदो। अच्छा, केतिरो अरसो थियो आहे इन खे तव्हां सां एतिरियूं ज़्यादतियूं थियनि पियूं, बार बार के कूड़ा दिलासा ॾिना वञनि पिया हुकूमत जे तरफ़ां ऐं तव्हांखे जा ॿार कम बि कोन था थी वञनि? असां वफ़ाक़ जे तरफ़ां सिंध गवर्नमेंट में 2021 में आयासीं। उनखां बाद असांजा 2 धरणा लॻी चुका आहिनि। असां सां हुननि वाइदो कयो तव्हांजो हक़ आहे, तव्हांखे रेगुलर कंदासीं। असांजो पहिरियों जेको नोटिफिकेशन जारी कयो वज़ीर आला, उहो बि उन में बि हुनखे चयो त 6 महीननि जे अंदरि अंदरि हिननि खे रेगुलर कंदासीं, पर उन ते अञा ताईं अमल न थी सघियो आहे। असां तमामु तकलीफ़ में आहियूं। असांजी उहा 25,000 सैलरी बि जेकी आहे उनजो बिल थींदो आहे 3 महीननि खां बाद। असां तमामु उस्ताद तकलीफ़ में आहियूं। असां गवर्नमेंट जेको असां सां मुतालबात जा वाइदा कया आहिनि, जेसि ताईं पूरा न कंदा असां 1 जुलाई खां प्रेस क्लब कराची धरणे में हूंदासीं, मेल फीमेल जेके बि उस्ताद आहिनि। जी, असांजो इदारो बेसिक एजुकेशन कम्यूनिटी स्कूल आहे, जेको असांजो मोहतरमा साहिबु आहे 1996 खां हीउ जेको प्रोग्राम खणे हेल्थ एंड एजुकेशन। ऐं 2021 खां जी साईं हाणे तव्हां ख़बर पई त 2021 खां असां ज़म थियासीं 18 तरमीम मुताबिक़। सो असां सां वज़ीर आला सैयद मुराद अली शाह वाइदो कयो 6 महीननि जे अंदरि अंदरि इन्हनि एजुकेशन में जेको आहे ज़म करे असां इन्हनि खे प्राइमरी मराहतूं ॾींदासीं। सो असांखे उहो अञा तक 4 साल गुज़री विया आहिनि त असांखे मराहतूं न मिलियूं आहिनि। उहा साॻी 25,000 सैलरी उहा बि असांखे 6 महीननि जी शक्ल में या 9 महीननि जी शक्ल में मिले थी पई। असांजो पहिरें जेके आहे 5 साल वारनि जो जेको आहे उन जेका जाइज़ मसइलो उनखे जेको आहे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। बाद में असांजो जेको हक़ आहे 60 साल जेकी आहे उहो असां चऊं था पिया, जेकी माना आम जेके मुलाज़िम खे जेकी आहे 60 साल जेकी सर्विस में जेको आहे काउंट आहे, त असांखे बि उहा 60 साल में जेको आहे असांखे माना उमिरि में अहिड़े तरीक़े सां जेको आहे असांखे उहा जेकी आहे असांखे सैलरी मिले थी पई। ऐं असांखे माना उस्ताद न बल्कि असांखे माना ॿियो कुझु सम्झनि था पिया 2024 ते। अच्छा, अगरि जे हाणे तव्हां मसइलनि जे तव्हां एहतजाज कंदा हुए, धरणो मारींदा हुए, CM हाउस जो घेराव कंदा हुए, अगरि हिकु भेरो वरी ॿीहर तव्हांखे उहो दिलासो ॾियनि चवे अॼु सुभाणे या 2-3 ॾींहंनि में महीने ॾेढ जे अंदरि तव्हांजो कमु थी वेंदो, या उनजो सेक्रेटरी ॿियो को दिलासो ॾिए, छा पोइ तव्हां धरणो ख़तमु कंदो? न न, इहे लॉलीपॉप उन्हनि जा पहिरें बि मरला गुज़री चुका आहिनि। असां पोइ हटण वारा न आहियूं। 8 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं कफ़न ॿधी करे बि वेंदासीं, मसइलो पंहिंजो हल कराए पोइ ईंदासीं। हिन वक़्तु पंहिंजी पकी तयारी सां माना के जेको एहतजाज इंशाअल्लाह पूरे सूबे खां कोचा निकिरनि थियूं, पूरे सूबे खां इंशाअल्लाह। जी साईं, तव्हांजो छा मसइलो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां तक़रीबन 2004 खां अहिड़नि स्कूलनि खे आबाद कयो आहे जेके बिल्कुलु मुश्किल तरीन ऐं बंदि स्कूल हुया। असांजे अचण खां बाद में उहे स्कूल हिन वक़्तु आबाद